सॼे जग में सॼी दुनिया में सिंधियुनि जो मान आहे, शान आहे। हर तरफ़ हाणे त सिंधीअ जी गूंज लॻी पई आहे। हर इंसान चाहे थो त सिंधी भाषा, साहित्य, सभ्यता उन जो विकास थिए। पर सही मायने में छा असां पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियूं पिया? छा असीं पंहिंजनि ॿारनि सां पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हायूं पिया? त उन्हनि खे कीअं हिमथाइजे, उन लाइ तमामु जोॻो क़दम खणी आया आहिनि श्रीमती आशा चांद जी, जेके बर्क़ विद्वान भी आहिनि। लंबे समय खां वठी टीवी सीरियल्स ऐं टेलीफिल्म्स ठाहिण, सिंधियत खे वाधारे में आणण ऐं सॼे जग जे सिंधियुनि खे पाण में जोड़ण लाइ हिननि तमामु पाण खे मोकिलियो आहे। त कहिड़ो प्लान खणी आयो हिन दफ़े असांजे ॿारनि लाइ? भाऊ बेसिकली छा आहे, जो असांजा जेके ॿार नंढा आहिनि न, उन्हनि खे सिंधी ॻाल्हाइण में पहिरीं त असांखे उन्हनि खे सिंधी ॻाल्हाइण सेखारणु खपे। त उन जे लाइ 30 साले खां वठी 8 साले जे ॿारनि जे लाइ असां हिकु चटाभेटी रखी आहे, नर्सरी राइम्स यानी सिंधी बैतनि जी चटाभेटी, जेका असां गुज़िरियल साल बि रखी हुई ऐं हिन साल या 15 जून खां वठी शुरू थी चुकी आहे। हिन में 2 कैटेगरीज़ आहिनि, जूनियर कैटेगरीज़ ऐं सीनियर कैटेगरी। हिन में 4 पोइट्रीज़ यानी 4 पोइम्स यानी बैत रखियल आहिनि। उन मां को बि हिकिड़ो बैत ॿार खे चूंडणो आहे ऐं पोइ उनजे यादि करिणो आहे ऐं माइट खे उनजो वीडियो शूट करे असांखे वीडियो मोकिलिणो आहे। इन करे छाकाणि जो वीडियो थो निकिरे त ॿार वधीक ऐं वधीक दफ़ा उहा पोइट्री चए थो, पोएम चए थो ऐं उनखे हिकिड़ो ख़ौफ़ जेको कैमरा जो फियर थींदो आहे उहो लही थो वञे। इन करे असांजा ॿार सुठे नमूने में सिंधी जा उचार, ॿ ॻ ॾ जा उचार सवले नमूने में करे सघंदा, इहा असांखे ख़ातिरी आहे। वॾी ॻाल्हि त इहा आहे त इहे जेके अॻे साल असां जेके वीडियोज़ आया उहे सभु असां यूट्यूब जे सिंधी संगत किड्स नाले चैनल ते रखी छॾिया आहिनि। हाणे तव्हां ई ॿुधायो त अहिड़ो कहिड़ो माइटु हूंदो जेको पंहिंजे ॿारनि जो वीडियो यूट्यूब ते विझंदो? त इहा बि हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि थींदी हिन चटाभेटीअ जी। अच्छा, असांजे जेके सिंधी भाउर भेनर आहिनि उन्हनि लाइ, उन्हनि जे ॿारनि लाइ हिन सिंधी बेतनि जी चटाभेटी नर्सरी राइम्स ही रखी आहे, त उन्हनि खे हिमथाइण लाइ छा कुझु प्राइज़िस आहिनि, कुझु इनाम आहिनि? एक्ज़ैक्टली, उन्हनि जे लाइ असां 20 इनाम रखिया आहिनि ऐं 20 इनाम सभु कंप्यूटर जा टैबलेट्स आहिनि। माना अॻे साल बि असां ईअं 20 इनाम रखिया हुआसीं ऐं काफ़ी ॿारनि खे उत्साह हो इन जे करे। अच्छा, इहो ॿुधायो त इहा जेका चटाभेटी रखियल आहे ॿारनि लाइ बैतनि जी, उनजी कुझु तारीख़ फिक्स हूंदी? 31 ऑगस्ट असांजी लास्ट डेट रखी आहे, जंहिंमें हिननि खे सिंपल पंहिंजे मोबाइल ते वीडियो शूट करिणो आहे। ऐं घणेई माण्हू पुछनि पिया त कीअं असीं तव्हांखे ट्रांसफ़र कयूं, छाकाणि जो हीअ जेके फाइल्स थियनि था, वीडियो फाइल्स, उहे चङा वॾा थियनि था, माना 100 MB खां मथे थियनि था। तंहिंजे करे असीं उन्हनि सभिनी खे सलाह ॾियूं था त तव्हीं पहिरीं इहो वीडियो शूट कयो पंहिंजे मोबाइल ते, पोइ उनखे ट्रांसफ़र कयो पंहिंजे कंप्यूटर ते ऐं पोइ कंप्यूटर मां vtransfer.com जेको आहे उन ज़रिए ताईं असांखे ईमेल्स कयो असांजे sindhisangat@gmail.com ID ते। त ईअं करण सां तव्हांखे यानी जेको असांखे फाइल मोकिलींदो उनखे बि ख़बर पवंदी त असां फाइल डाउनलोड कयोसीं ऐं असां वटि हुननि जो वीडियो पहुतो। अच्छा, इन खां सवाइ ॿी कहिड़ी ज़रूरत आहे? अच्छा, असांजे हिन कॉम्पिटिशन जे लाइ असां सिंधी साथी बणजणु ज़रूरी रखियो आहे। उहो छा आहे? सिंधी साथी जेका आहे, असां चाहियूं था त सिंधी सभु पखिड़ियल आहियूं सॼी दुनिया में ऐं हिक ॿिए सां जुड़ण जे लाइ असांखे हिकिड़ो ई माध्यम आहे, उहो आहे इंटरनेट जो। जेकॾहिं असीं सभई सिंधी इंटरनेट ते www.sindhisathi.org जेको असांजो वेबसाइट आहे उन ते पंहिंजो नालो विझंदासीं, दाख़िल कंदासीं त असीं सभई सिंधी साथी थी जुड़ी वेंदासीं। ऐं असांजी हिकु ॿी बि गुज़ारिश आहे माण्हुनि खे त तव्हीं जंहिं शहर मां सिंधी साथी बणिजो था, उते जे शहर जी ख़बरचार ॾियो। जीअं त उते कहिड़ा लाल साईं जा मंदर आहिनि, उते कहिड़ा चैरिटेबल ट्रस्ट आहिनि, उते कहिड़ा मैट्रिमोनियल ब्यूरोज़ आहिनि, या त वरी एल्डर्स होम्स आहिनि। ईअं करण सां हिकिड़ो सेंट्रलाइज़ डेटाबेस तयारु थी वेंदो, जेको असीं वरी हिकु जॾहिं ऐप ठाहींदासीं सिंधी साथी जे नाले सां, त तव्हीं किथे बीठा हुजो कहिड़े बि शहर में, त तव्हांखे उन शहर जे बारे में ख़बर पइजी वेंदी त केतिरा मंदर आहिनि, किथे आहिनि, वग़ैरह वग़ैरह। त असीं चाहियूं था त हर माइट हिन चटाभेटीअ में जेको बि पंहिंजे ॿार जो नालो या पंहिंजे ॿार जो वीडियो मोकिले थो, उहो सिंधी साथी ज़रूरु बणिजे ऐं उन ई ईमेल ID तां असांखे वीडियो मोकिले। पर उन जो मतिलबु ईअं कोन्हे त जेकॾहिं तव्हांजा ॿार कोन्हनि या ॿार वॾा थी विया आहिनि ऐं तव्हां या त सिंगल आहियो त तव्हां सिंधी साथी न बणिजो।
बिल्कुलु न, सभिनी सिंधियुनि खे सिंधी साथी बणिजणो आहे ऐं असांखे हथ में हथु मिलाए अॻिते वधिणो ई आहे। कोशिशूं त इहे ई करणियूं आहिनि जीअं ॿारनि खे सुठी सिंधी सेखारे सघूं ऐं पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखूं। त पोइ देरि छा जी, तयारु कयो पंहिंजनि ॿारनि खे। डबल फ़ाइदो आहे, डबल धमाका आहे। हिकु त ॿार सिंधी सिखी बि वेंदा ऐं सिंधी बैतनि जी चटाभेटीअ में भाॻु वठी करे इनाम इकराम बि पाए सघंदा।